सोबतोर लॻे ॻोठ हज़र मंगणी जो रवासण जमीला पंहिंजी माउ ज़ाहिदा भाउ अंसार अली मंगणी सां गॾिजी मीडिया आॾो ॿुधाईंदे ॿुधायो त संदसि मुड़ुसु सुभान मंगणी जो काफ़ी वक़्त खां खेसि बिना जवाज़ तशदुद जो निशानो पियो बणाए। मुड़ुस जो भाउ निसार मंगणी जो वॾो मुंशी आहे। इन जी ॾाढ ते मुड़ुसु ज़्यादु करे थो। पुलिस पंहिंजे पटे भाई जे करे इंसाफ़ नथी करे। मुड़ुस खां तलाक चाहियां थी। मुड़ुसु ऐं ॾेर कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं पिया ॾियनि। बादलपुर जो ॻोठ काज़ी बादल महर में पीर पागार जो अॻूणो ये किंगरी हाउस जो पेरिस प्राइस तर्जमान ऐं निगरान हुकूमत 2007 में एक्साइज मिनिस्टर रहंदड़ डॉक्टर अब्दुल करीम महर 58 सालनि जी जमाल में सिंगापुर जे अस्पताल में कुझु अर्सो बीमार रहण बाद लाॾाणो करियो। संदसि मड़ खे एयर एम्बुलेंस ज़रिए पाकिस्तान आणण लाइ कोशिश कई पई वञे। नओं दौरे में 11 12 क्लास जे शागिर्दनि शागिर्दानी खां इम्तिहानी फार्म जी आड़ में 100 खां 150 रुपया गैर कानूनी चार्जिस वठी पंहिंजा खीसा भरण जो इंकशाफ थियो आहे। 11 12 क्लास जे तालीम मुफ़्त हुजण बावजूदि नओं दौरो गर्ल्स जे हायर सेकेंडरी स्कूल जे इंतज़ामिया फी शागिर्दानी खां इम्तिहानी फार्म भरण जे 100 रुपया फीस उगाड़े रही आहे। जॾहिं त गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज इंतज़ामिया हर शागिर्द जो फार्म भरण लाइ शहर जे हिक निजी दुकानदार खे फार्म भरे फी शागिर्द खां 150 रुपया उगाड़ी जी इजाज़त ॾेई छॾी आहे। अहिड़ियूं शिकायतूं करण बावजूदि डायरेक्टर कॉलेज तौरु डायरेक्टर एजुकेशन को तहरुक न वरितो आहे। ठारू शाह दरबलो बजट ऐं आसपास में रोडू कुतनि जो आज़ार ख़त्म न थियो। रोडू कुतनि 7 सालनि जे मासूम निगरी ग़ज़ाला बबर बशीरा अबड़ो अली सांद सनावला बबर ऐं राशिद ॼण समेत 12 ॼणनि खे ॾाढे विधो। इलाइक़े जे अस्पताल में वैक्सीन आणण लाइ हुअण करे मरीज़ सख़्त परेशानी जो शिकार आहिनि। रोडू कुतनि जे आज़ार ऐं ख़ौफ़ सबबि शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि स्कूल वञणु छॾे ॾिनो आहे। ॾहर की बरसां रेती जे मेन प्राइमरी स्कूल जी इमारत ज़ुबुनहाल थी वई। छित मां आसमान नज़र अचण लॻो। ॿारनि लाइ क्लासरूम ख़ौफ़ जी अलामत बणिजी वियो। स्कूल जे 350 शागिर्दनि लाइ सिर्फ़ु 3 उस्ताद मुक़ररु हुअण करे ॿारनि जी तालीम पिणु मुतासिर थियण लॻी। स्कूल जा शागिर्दनि जा वालिदैन पंहिंजे ॿारनि जी तालीम में बहितर न हुजण सबबि परेशानी जो शिकार आहिनि। ॿारनि जे वालिदैन ऐं सोशल वर्कर तंज़ीम रेती वासी जगवान अली रज़ा चाचड़ ऐं ॿिनि चयो त असां ग़रीब मिसकिन मज़दूर आहियूं। असां पंहिंजा ॿार खे प्राइवेट स्कूल में नथा पढ़ाए सघूं। हुननि मुतालबो कयो त स्कूल जी इमारत जी मरम्मत कराए उस्ताद मुक़ररु कराए ॾिना वञनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk